ओसड़ी थाने जे हद ॻोठ अहमद खान आलमानी वेझो ॻोठ मीर ख़ादम टालपुर जे रहवासी 25 वरनि जे नौजवान जलालुद्दीन टंगड़ीअ जो तशद्दुद थियल लाश वोणनि जे फसल मां हथ। इतला मिलण ते मक़तूल जा वारस ऐं सवें ॻोठाणा वाक़े वारे हंधि पहुची विया, जॾहिं त ओसड़ी पुलिस इतलाहनि बावजूदि 2 कलाकनि खां पोइ वाक़े वारे हंधि पहुती ऐं लाश जो पोस्टमार्टम कराइण लाइ लाश खे खणण जी कोशिशि कई त मक़तूल जे वारसनि लाश ॾियण खां इनकार करे छॾियो। जंहिंखां पोइ मक़तूल जे वारसनि लाश शेख बिरकियो रोड मुलान स्टॉप वटि रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो ऐं ओसड़ी पुलिस ऐं कातिलनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मक़तूल जी घरवारी अमीना टंगड़ी, महबूब टंगड़ी, ग़ुलाम रसूल टंगड़ी मीडिया जे अॻियां दाहींदे चयो त जवाबदारनि सभागो टंगड़ी, पपन उर्फ़ ॿोड़ो टंगड़ी मक़तूल जलाल खे राति देर सां फ़ोन ते घुराए बाद में दोखे सां तशद्दुद करे क़त्ल कयो ऐं लाश खे फसल में फिटो करे विया। होॾां SHO ओसड़ी अयाज़ बुगियो जो चवणु आहे त पुलिस 2 ॼणा गिरफ़्तार कया आहिनि। क़त्ल में मुलविस ॼाणायल जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी तस्दीक़ कराइण खां पोइ 3 कलाकनि बाद धरणो ख़त्म करायो, जंहिंखां पोइ ओसड़ी पुलिस लाश पोस्टमार्टम कराइण लाइ अस्पताल खणाई वई।